जी याद वाहे ऐं उन सां गॾु हिन बाबरकत महीने में सन 6 हिजरीअ में मदीने जे घोट मोमिनन जी मां सैयद उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां निकाह फरमायो। एडी दिल पर नबी जी प्यारी कुआर असां ईमान वारन जी अम्मा आशिके रसूल ही जो किताबन लिखियो त अञा उन जो बाबो अबू सुफियान जेको मक्के जो सरदार हो उन अञा इस्लाम कबूल न कयो हो। जॾहिं सुलह हदीबिया वारो वाक़ियो पेश आयो मुसलमानन जो ठाव थियो त पंहिंजी न्याणीअ सां मिलण जे लाइ अबू सुफियान मदीने आयो। दिल पर नबी जे घर आयो त अम्मा उम्मे हबीबा उन हंध के उन बिस्तरे मुबारक के वेड़े छड़ियो जेते मुजा दिल पर नबी आरामी थींदा हा। उम्मे हबीबा के पांजो पीउ अबू सुफियान चे थो अम्मा ही हंध तो छो वेड़े छड़ियो चेस्ती तू अञा पाक माही तू पलीत आही तो दिल पर नबी ते कलमो कोन पढ़ियो आ तू हिन हंध ते वेहण जे लायक। अम्मा उम्मे हबीबा जो निकाह बि हिन ज़ुल्हज महीने में सन 6 हिजरीअ ते मिठे मोहम्मद घोट सां थियो ऐं उन सां गॾु हज़रत अमीर उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु ते सन 23 हिजरीअ ते 24 तारीख़ ज़ुल्हज जी ते अरबा जे ॾींहुं कातिलाना हमलो कयो वियो हो ऐं पहिरीं मुहर्रम सन 24 हिजरीअ ते हज़रत उमर फारूक शहादत जो जाम पीतो हो ऐं चौथी मुहर्रम सन 24 हिजरीअ ते हज़रत उस्मान गनी खिलाफत जे मुसन्नद ते वेठो ऐं उन खां सवाइ हिन मुबारक महीने जी 28 तारीख़ सन 36 हिजरीअ ते हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजह करीम खिलाफत जे मुसन्नद ते वेठो उन खां सवाइ जेके इमाम बुखारी हिब्रुल उम्मत करे लिखियो आहे दिल पर नबी जो प्यारो सोट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास जे कुरान पाक जो पहिरां तफसीर लिखियो उन दिल पर जीब हिन ज़ुल्हज महीने में सन 68 हिजरीअ ते वफ़ात थी। उन सां गॾोगॾु 114 हिजरीअ ते हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर जी वफ़ात बि हिन ज़ुल्हज महीने में थी ऐं उन सां गॾोगॾु हिन ज़ुल्हज महीने में अल्लाह जे कामिल वली मिठे मोहम्मद घोट जे शरीयत जे आलिम अल्लामा अस्कलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी वफ़ात बि हिन ज़ुल्हज महीने में थी ऐं उन सां गॾोगॾु कन किताबनि 13 लिखी आहे कन 23 लिखी आहे पर मशहूर मारूफ कोल इहो आहे त 18 ज़ुल्हज सन 35 हिजरीअ ते हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत थी। हाणे इन मौज़ूअ ते वक़्त खे नज़र में रखंदे अवां जे साम्हूं कुझु अर्ज़ु कयां पर अवां खे थोड़ो गरम कयां अल्लामा दाहिरी जी मनक़बत फरमायई वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां हज़रत उस्मान जी अज़मत ॿुधो जन्नती हिन जवान जी अज़मत ॿुधो हज़रत उस्मान जी अज़मत ॿुधो जन्नती हिन जवान जी अज़मत ॿुधो हज़रत उस्मान जी मुस्तफ़ा जे पुफीअ जी न्याणीअ जो पुटु मुस्तफ़ा जे पुफीअ जी न्याणीअ जो पुटु हिन अज़ीम शान जी अज़मत ॿुधो हज़रत उस्मान जी अज़मत ॿुधो जन्नती हिन जान जी जन्नती हिन जान जी हज़रत उस्मान जी अज़मत अज़मत ॿुधो पर दिल पर नबी ते दुरूद खुली पढ़ो सल्लल्लाहु
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोने जो नालो उस्मान अबू अब्दुल्लाह आई अबू उमरो कुनियत आहे ज़िन्नूरैन लक़बा। ज़िन्नूरैन माना बिन नूरन वारो छो त मुस्तफ़ा जूं बन्याणियों हिक ॿिए जे पुठियां इन दिलबर जे निकाह में आयो हुयो। पहिरां सय्यद रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा वरी मुंहिंजो शेर दिल थी चे त विच में हणा महबूब करीम जूं प्यारियूं बन्याणियूं सेबितियूं सोहणियूं सुघड़ सियाणियूं रानी रुक़ैया ऐं उम्मे कलसूम जो वर उस्मान इब्ने अफ़ान वहवा मुहम्मद मीर जो प्यारो प्यारन में हज़रत उस्मान वहवा मुहम्मद मीर जो प्यारो प्यारन में हज़रत राज़ी जहते आहे खुदा ऐं राज़ी जहते हर दम आहे मालिक मिठड़ो रब रहमान वहवा मुहम्मद मीर जो प्यारो। जॾहिं सय्यद रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा दुनिया ता पर्दो फरमायो हज़रत अमीर उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु दिलबर नबी जे ख़िदमत में अर्ज़ु कयो के फरमायो इना वारा कोंदा ॻाल्हायो जेला पीरन जे पीर दिलबर दस्तगीर मदीने जे मीर जी हदीस आंदी त हज़रत उस्मान गनी जे पाक चेहरे में उन में एडी अल्लाह ताला जाज़बियत ऐं कशिश रखी एडो अल्लाह ताला जो बरगुज़ीदा बानो मिठे मोहम्मद घोट जो सहुरो प्यारो असहाबी शान वारो जो जंहिं रस्ते सां लंघंदो उहा वाट शैतान छॾे भॼी वेंदो। रब जो तोते फारूक आज़म फज़लुआ न्याणो मोहम्मद मुस्तफ़ा सहरो अलीउल मुर्तज़ा रब जो तोते फारूक आज़म फज़लुआ। हज़रत उस्मान गनी हज़रत उमर फारूक हबीबन जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त मुंहिंजी न्याणी सय्यद हफ्सा जो घोट वफ़ात करे वियो आहे। दिल थी चवे त हज़रत उस्मान गनी खे परणाया मुंहिंजा महबूब फरमाइनि था न उन उस्मान गनी के मां मुस्तफ़ा पंहिंजी ॿी न्याणी सय्यद उम्मे कलसूम थो ॾियां ऐं पाण सय्यद हफ्सा के मोमिनन जी मां जो शरफ था बख्शीन नवाज़ीन था ॿिन्ही प्यारनि असहाबन के जंहिंमहिल उम्मे कलसूम दुनिया तां पर्दो करे वई त मदीने जे घोट फरमायो त मूंखे उस्मान गनीअ सां एतिरो प्यार आहे एॾी मोहब्बत आहे छो त दिलबर नबी फरमायो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ मो मुस्तफ़ा जे कन जे मिसला हज़रत उमर फारूक मो मुस्तफ़ा जे अख जे मिसला उस्मान गनी दिल जे मिसला मो मुस्तफ़ा जी एॾी इनती इनायत आहे जो जेकॾहिं मूंखे 40 न्याणियूं हुजनि हा त बि मां हिक ॿिए जे पुठियां उस्मान गनीअ खे ॾींदो वञा। एडो हबीब करीम सोने उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु के नवाज़ियो ऐं सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत का 47 साल अग में हज़रत उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी विलादत थी। नूरैन लक़ब बाबा साईं जो नालो अफ़ाना ऐं पंजे पुश्त में मिठे मोहम्मद घोट सां उन
जो सिलसिलो मिले थो छो त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सगी पुफी अब्दुल्लाह बिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भेण उम्मे हकम रदियल्लाहु ताला अन्हा ओहा दिलबर ओस्मान जी नानिया इन करे अल्लाह मा दाहिरी फरमायो वरी फेरो था ॾियो त मुस्तफा जे पुफीअ जी न्याणीअ जो पुट इन अज़ीम शान जी अज़मत ॿुधो जन्नती हिन जवान जी अज़मत ॿुधो एॾो मकाम एॾो शान जो हजरत तलहा बिन अब्दुल्ला रदियल्लाहु ताला अन्हु राविया मिशकवात शरीफ जी हदीसा मुझा दिलबर नबी फरमाइन था त क़यामत जे ॾींहुं जन्नत में हर नबीअ सां को न को रफ़ीक हूंदो पर मो मुस्तफ़ा सां जे रफ़ीक हूंदो त हज़रत ओस्मान गनी हूंदो एडो महबूबन करीमन अलैहि सलातो सलाम जो प्यारो सिन्नूरैन सहाबिया मुस्तफा करीम जे मथा मुस्तफा करीम जे दीन जे मथा इस्लाम जे मथा एडो सिर घोरण वारो माल घोरण वारो जो जॾहिं हबीब करीम अलैहि सलातो सलाम ते ईमान आंदई हजरत अबू बकर सिद्दीक़ जी सलाम सोने अबू बकर सिद्दीक़ जी सलाह सां कंहिंजी सलाह सां महबूब करीम जा प्यारा सभई असहाब भलारा पर सिद्दीक़ अकबर शान वारो वॾे मान वारो असां नक्शबंदन जो ताजदार कीअं विसारियूं किताबा मुकाशिफात व करामात उनमें मुझे नज़र खां गुज़रियो थोड़ो तवज्जो कयो 2 मिनट अर्ज़ करे वरी पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो अचां त हज़रत क़िबला मशहूरी शरीफ वारे साईं पंहिंजनि सामईन खे फरमायो त अवां मझां कंहिं हज़रत क़िबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि खे दिलबर नबीअ जे दरबार में वेझो ॾिठो हज़रत क़िबला मशहूरी शरीफ वारो साईं पुछे थो हाफ़िज़ इमाम बख्श बाकरान वारो उन अर्ज़ कयो त मुंहिंजो साईं परींहं भर जलसो हो पीर मिठा साईं अलैहि रहमतुल्लाह बहा मां बि हुस मूं अंदर जे अखियुनि सां ॾिठो त माशा अल्लाह बुज़ुर्ग जो सॼो सीनो मारिफत जे नूर सां भरियल हो साईं क़िबला मशहूरी शरीफ वारा साईं फरमाइनि था इहो त मां बि मञा थो त अल्लाह जो कामिल वली आहे नक्शबंदी सिलसिले जो बेकिनार बहर बुज़ुर्ग आहे पर मुंहिंजो साल इहो आहे त मुस्तफ़ा जे दरबार में पीर मिठा साईं खे कंहिं वेझो ॾिठो आहे मुल्ला मोहम्मद मड वारो उथी बीठो अर्ज़ थो करे क़िबला इजाज़त मिले त मां ॿुधायां इजाज़त मिली आहे चए थो मां बीमार हुउसि अखियुनि मां ॻोढ़ा हारे रोवां पियो त या अल्लाह हबीबन जे दरबार जी हाज़िरी कोन थी शायदि मां दुनिया तां परदो करे वेंदुसि ज़ाहिरी अखियूं बंदि थियूं अंदर वारियूं अखियूं खुलियूं ॾिसां त मदीने वियो ॾिसां त मदीने वियो ऐं मदीने में जन्नतुल बकिया वारे पासे ॾांहुं दीवाने औलिया जी महफ़िल नसीब थी हिकिड़ो वॾो नूरानी तख्त जंहिं तख्त ते अचण वारी हस्तीअ जो इंतज़ार आहे मां जो न हुयुसि ख्वाब में पुछां पियो कंहिंजो इंतज़ार आहे चवनि पिया इंतज़ार मदीने वारे ताजदार अड़नि जे आधार यतीमनि जे यार जो आहे जल्दी अचण वारा आहिनि ही दीवाने औलिया जी महफ़िल आहे ही पंहिंजे मोहबत वारनि खे उम्मतनि खे नवाज़ण वारा आहिनि ही मिठे मोहम्मद घोट जे उम्मत जा वली आहिनि जेके टोला कयो वेठा आहिनि मुल्ला मोहम्मद मड वारो मशहूरी शरीफ वारे साईं खे ॿुधाए थो मां ख्वाब में ॾिठो पे त हलंदे हलंदे मुंहिंजा महबूब तशरीफ़ फरमा थिया सारे जग में जान भले जिन सार थी विया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया
महबूब तशरीफ फरमा थिया हाणे वलियन जे फेज़ मिलण जो टाइम आयो ॾिसां त हिकिड़ो नूरानी चेहरे वारो मुस्तफ़ा जे साॼे पासे खां बीठो आहे ॿियो खाॿे पासे खां बीठो आहे हिकिड़ा वलीअ साॼे पासे सां मिलंदा था वञनि ॿिया खाॿे पासे सां मिलंदा था वञनि ॿियो वॾो दफ़्तर खयों बीठो आहे जेको नाला पुकारींदो पियो वञे मूं भरिसां वेठल खां पुछो त खाॿे पासे केरु आहे साॼे पासे केरु आहे दफ़्तर वारो केरु आहे ॿुधाइनि था दफ़्तर वारो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर मुहिजुद्दीन मीर अंदर जो अक्सीर सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी महबूब सुबहानी शहबाज लामकानी कुद्दुस रूह नूरानी साईं जी यारीअ जी निस्बत आहे मूंखे मौज़ू आहे हज़रत